तव्हांजे जेको आहे ॻाल्हि ॿोल हली पे उहा हली पे अब्दुर्रहीम ग्रोहड़ी जे बारे में। आवाज़ अचे पियो? यस सर अचे पियो। ओके ठीकु आहे। हाणे अब्दुर्रहीम जे ग्रोहड़ी जे बारे में उहो मशहूरु आहे त ही इन अॻकथियूं जेके कयूं पेशगोई या पेशनगोई जेका कई ऐं उहा हिन जी एक्यूरेट आहे। जीअं हिकिड़ो मूं तव्हांखे शेर ॿुधायो त चरख़ उॾाईंदो आसमान में मकड़ जे मिसला, यानी आसमान में वो ऐसी चीज़ बनेगी जो एक जीत है, उसको मकड़ कहते हैं। वो फसल खा जाता है मगर उड़ता है उसके। तो इन्होंने कहा कि ऐसी चीज़ बनेगी जो मकड़ की तरह आसमान में उड़ेगी। तो उन जे बारे में चयो वञे थो त इहा चीज़ हेलीकॉप्टर आहे जेको हिन जी अॻकथी खां पोइ ईजाद थियो आहे, जंहिंजे करे इन जे बारे में अॻकथी आहे। ॿी अॻकथी जेका आहे बहरहाल उहा त जेका आहे हिन कई आहे ऐं उहा आगाटे दौर में ज़्यादातर हुई ऐं उहा हिन चयो आहे त जॾहिं कॾहिं सिंधड़ी तोखे कंधारा जोखो, यानी हर दौर में कंधार से सिंध को नुकसान होगा। कंधार यानी अफगानिस्तान से। इन्होंने ये एक शेर कहा है। तो ये इस वजह से कि शुरुआती दौर में मदद खान पठान से नादर शाह ये सारे जो आए थे वो इसी साइड से आए थे। इस वजह से उन्होंने सिंध को बहुत नुकसान दिया। तो इन्होंने ये शेर कहा है। सिंधी में हिकिड़ो लफ़्ज़ आहे घोड़ाड़े घोड़ा। ठीक है, हाणे सुवाल आहे त जीअं त तक़रीबन मुसलमाननि अलाह खे मञणु खपे पर वो अलाड़े अलाह जे बजाय घोड़ा चवंदा आहिनि। छो चवंदा आहिनि? घोड़ा हिकिड़ो जानवर आहे, घोड़े जो ज़िक्र छो आहे? घोड़ाड़े घोड़ा छो चयो वेंदो? इन जो सबबु छा आहे? इन जी पंहिंजी तारीख़ आहे। मदद खान पठान जॾहिं हमिलो कंदो हो इन पासे तां त उहे घोड़नि ते सुवार थी ईंदा हुआ ऐं माण्हू अलाए केतिरा माण्हू हो माराए छॾींदा हुआ। पोइ ॿार बच्चा जॾहिं परे खां घोड़नि खे ॾिसंदा हुआ त हे रड़ियूं करे भॼंदा हुआ। हे चवंदा घोड़ाड़े घोड़ा, यानी घोड़े आ रहे हैं, भागो। तो वो घोड़ाड़े घोड़ा पोइ अॻियां हली वियो अफ़सोस जो लफ़्ज़ थी वियो हलियो। पोइ इहो रोअण पिटण जो आवाज़ थी वियो, इहो दुख जो आवाज़ थी वियो, उहो आहे घोड़ाड़े घोड़ा। ठीकु आहे, इहो लफ़्ज़ जेको आहे उहो ईअं ईजाद थियो। सो इहो बि मदद खान पठान जे दौर जी जेका आहे उहा ॻाल्हि चई वञे थी। ऐं उन दौर में जेको आहे अहिड़ा मुहावरा इजम चऊं पहाका चऊं उहे काफ़ी उन दौर में ईजाद थिया। ठीकु आहे, हाणे इहो हो अब्दुर्रहीम ग्रोहड़ी जंहिंजी शाइरी हिन जी हिमायत में बि आहे मखदूम मोहम्मद ज़मान लवारी वारो ऐं शाह लतीफ़ जी जे बारे में बि उनजी शाइरी आहे। हाणे असल में आहे त इन दौर में ॿियूं सिन्फ़ूं कहिड़ियूं हुयूं, यानी जिन मौज़ूअनि ते शाइरी चई वेंदी हुई ॿियूं कहिड़ियूं हुयूं? उहे श्रृंगार शायरी, किसी के हुस्न के बारे में, खूबसूरती के बारे में कोई शायरी की जाए तो उसको श्रृंगार शायरी, शायरी का जो एक किस्म है उसको श्रृंगार कहते हैं। इन खां अलावा हिन दौर में हिकिड़ी ॿी शायरी जो जी सिनफ़ ईजाद थी उहा ज़्यादातर शुराती कलोरनि जो दौर में थी आहे, जेका ख़ासि तौर ते शादियुनि में या मैयत खणी निकिरंदा आहिनि माण्हू उन वक़्तु ॻाई वेंदी आहे। उनखे मौलूद चइबो आहे। मौलूद लफ़्ज़ तव्हां ॿुधो हूंदो ऐं उन जी माना आहे, लफ़्ज़ जी माना आहे मौलूद अरबी लफ़्ज़ जी माना आहे नओं ॼावल ॿार। पर हिन में जेको आहे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई वेंदी आहे मौलूद में। इहो मौलूद बि हिन दौर जी ईजाद आहे। मौलूद खां पोइ पछाड़ी जो वरी मदह पढ़ंदा आहिनि। इहो मदह जेका आहे उहा बि हिन दौर जी ईजाद आहे। अच्छा, गज़ल जेके आहिनि उहे जेके लिखिया विया आहिनि उन्हनि में गज़लनि जा शाइर आगाटे दौर में न हुआ, पर हिन दौर में कुझु शाइर मिलिया आहिनि। उन्हनि में ॿिनि शाइरनि जे बारे में चयो वञे थो त उहे गज़ल जा शाइर हुआ। गज़ल माना उरूज़ी शाइरी।
उरूज़ी शाइरी जेका आहे उहा हिन दौर में ही शुरू थी। उन में ॿ शाइर आहिनि, मिर्ज़ा तकी ऐं नूर मोहम्मद खस्ता। इहे ॿई शाइर जेके आहिनि ऐं उन्हनि गज़ल बि चया आहिनि। आवाज़ न पियो अचे तव्हांजो। अच्छा, हाणे आवाज़ अचे पियो? सर तव्हां जेको पढ़ायो पिए न हींअर सम्झ में ई कोन आयो छा पिया चवनि नसर वाल। अच्छा, हिन में मूं ॿुधायो पिए जेके सिर्फ़ूं हुयूं कलोड़नि जे दौर में शाइरी जूं जेके आहिनि टाइप्स उहे कहिड़ा हुआ। उन्हनि में सिंगार हो, मौलूद ऐं गज़ल बि हिन दौर में लिखिया विया। उन गज़ल जा जेके शाइर ॿ हुआ, मिर्ज़ा तकी ऐं नूर मोहम्मद खस्ता। इहे ॿ शाइर आहिनि, इहे गज़ल जा शाइर हुआ। न त अॻु में बैत वाई काफ़ी इन दौर जी शाइरी मिलंदी हुई। त हाणे हीउ जेको आहे अव्हांखे मूं जेको ॿुधायो थोरो हुनजो प्रिसाइज़ करे वञूं। मूं ॿुधायो त कलहोड़नि जे दौर में जेको पहिरियों किताब लिखियो हुयो उहो मखदूम अबुल हसन सिंधी लिखियो। मुक़्तमती सलाह जेको छाजे बारे में हो, उहो हो नमाज़ जे बारे में। उन खां पोइ मखदूम ज़ियाउद्दीन बि किताब लिखिया ऐं उहो बि नमाज़ जे बारे में। हुन अल्फ़ाबेट पंहिंजी बि ठाही। मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी ऐं उहो बि तमामु हिकिड़ी बुज़ुर्ग हस्ती हुई ऐं उन में तक़रीबन 150 खनि किताब लिखिया आहिनि। हिननि सभिनी खां इन्हनि खां वधीक किताब लिखिया आहिनि ऐं जंहिंमें ज़ादुल फ़कीर ऐं कुझु ॿिया किताब आहिनि जेके मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी लिखिया आहिनि। ऐं हिन दौर में इहे टे वॾा शाइर थी गुज़रिया आहिनि, पर इन्हनि जी शाइरी मज़हबी हुई। इन खां सवाइ घण पासाई शाइरी ॿिया जेके शाइर थी गुज़रिया आहिनि, घण पासाई माना मोर साइडेड जंहिंजा जेके आहिनि घणियूं साइडूं हुजनि, घणा रुख हुजनि। उन्हनि में जेका शाइरी कई आहे उहो शाह नाद रज़वी कई आहे, शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आहे ऐं इन खां सवाइ ॿिया शाइर बि थी गुज़रिया आहिनि। रूहल फ़कीर बि आहे, अब्दुल रहीम गिरोड़ी बि आहे ऐं इहे उन दौर जा यानी कलहोड़नि जे दौर जा शाइर थी गुज़रिया आहिनि। हिन दौर में जेके सिर्फ़ूं जेके एजाद थियूं जिन ते शाइरी थी, हुन में काफ़ी वाई सिंगार मौलूद मद ऐं गज़ल बि जेके आहिनि कुझु हिन दौर में लिखिया विया। हाणे इहो जेको जाइज़ो हो कलहोड़नि जे दौर जो, इहा ॻाल्हि सम्झ में मुंहिंजे ख़्याल में आई हूंदी। हाणे कलहोड़नि जे दौर में जेकॾहिं हिकु ॿ सुवाल को हुजे त पुछे त पोइ वरी हिकिड़ो ॿियो आख़िरी टॉपिक आहे उन ते ॻाल्हाए पोइ पाण हिनखे बंदि करियूं। आवाज़ अचे पियो? आवाज़ अचे पियो न अमीर? जी सर अचे पियो। अचे पियो न? त हाणे रिव्यू केरु ॿुधाए जेको मूं थोरो ॻाल्हायो हुन में जेका ॻाल्हि सम्झ में आई हुजे थोरी ॿुधायो। केरु ॿुधाए? स्टूडेंट्स केरु ॿुधाए? एक्सक्यूज मी सर। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर मूंखे तव्हां खां न पुछिणो आहे जेको टॉपिक तव्हां पढ़ाया आहिनि उन जे बारे में थोरो पुछिणो हो। रमज़िया शाइरी जे बारे में थोरो ॿुधायो तव्हां। ऐं ॿियो जेको आहे न सर हिन बुक में मतिलबु हर जेके दौर ॿुधाया विया आहिनि उन में जेको आहे शाइरी तव्हांजो आवाज़ कटिजे पियो। मूं फ़क़्तु तव्हांजो आवाज़ ॿुधो त रज़मिया शाइरी छा आहे? रमज़िया न पर रज़मिया। ठीकु आहे, रज़म चइबो आहे जंग खे। मतलब थ्योरी समझ में अचे पई पर जो पोएट्री लिखी आहे तव्हांजो जेको आवाज़ आहे उहो कटिजे पियो ऐं अमीर न जेको आहे ही फोटो कॉपी करे ऐं मोकिली छॾींदो व्हाट्सएप ते या हसीब ॾांहुं। उहे पाणे जेको आहे सेंड करे छॾींदा सभिनी ॾांहुं। समन जो दौर मूं पढ़ायो आहे ऐं सुमरन जो दौर इन्हनि ते बि मूं मोकिलिया आहिनि।
ठीक है। ऐं बाक़ी तव्हांजो आवाज़ मूंखे बि सम्झ में कोन पियो अचे, शायदि सिग्नल तव्हां वटि घटि आहिनि। ऐं तव्हां इहो रज़मिया शाइरी जे बारे में पुछियो आहे, त रज़मिया शाइरी माना जंगी शाइरी, जंहिंमें जंग जो कंहिं वाक्य जो ज़िक्र हुजे। मिसाल तौरु दोदे सूमरे जो जेको वाक़ियो आहे उनजो ज़िक्र आहे त इहा रज़मिया शाइरी आहे। ॿियो को बि अहिड़ो वाक़ियो जेके जंहिंमें जंग जो अहवाल हुजे, उन जे बारे में जेकॾहिं का शइ, को बैत आहे, का लिखणी आहे, त उहा रज़मिया आहे। ठीकु है। रज़मिया खे हूं एपिक पोइट्री बि चइबो आहे। तव्हां एपिक पोइट्री ॿुधी हूंदी इंग्लिश में, ऐं तव्हां न ॿुधी हूंदी तॾहिं बि तव्हां पढ़ंदा। व्हाट इज़ एपिक पोइट्री? एपिक पोइट्री कंहिं कंहिं लिखी आहे, कहिड़नि कहिड़नि शाइरनि लिखी आहे, ऐं उहा जेका आहे तव्हां पढ़ंदो त पोइ उहा साॻी रज़मिया शाइरी। पाण हिनखे पाण रज़मिया लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे सिंधी में। ठीकु है। ॻाल्हि सम्झ में आई? हाणे आवाज़ अचे पियो? जी सर अचे पियो आवाज़। अच्छा, हाणे इहो थोरो सर जी सर मूंखे इहो क्वेश्चन हो त तव्हां जॾहिं फर्स्ट क्लास जी जी हाँ फर्स्ट क्लास सर मुंहिंजो आवाज़ अचे पियो? अचे पियो बाक़ी सर हाँ मूंखे इहो चवणो हो, तव्हां जेके क्लासेस वरितियूं न क्लासेस, उन में कुझु फर्स्ट क्लासेस हुयूं, पासवर्ड मुंहिंजो न पियो लॻो, इशू अच्छा थी वियो हुनजो। त उन में तव्हां अलाए कहिड़ा टॉपिक्स पढ़ाया हुआ, विच में तव्हां हिकिड़ो टॉपिक पढ़ायो हो, उन में मां एंड में आई हुयमि, छो जो तव्हांजी जेको आहे न पासवर्ड न पियो लॻियो, केॾी महिल लॻियो पियो, केॾी महिल न पियो लॻियो। त हाणे हिकिड़ो कमु सर, तव्हां जेका आहे न क्वेश्चन जेको तव्हां टॉपिक्स पढ़ाया आहिनि उनजी लिस्ट ठाहे करे तव्हां सेंड करे छॾियो, या बॉइज़ मां या गर्ल्स मां कंहिंखे, त ओके ख़बर ठीक पइजी है वञे तव्हां कहिड़ा टॉपिक ओके सही तरह सां पढ़ाया आहिनि। बस सही है। हाणे अॼु जेको आहे जी 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 कलोड़ा दौर में पढ़ायो आहे। इन खां सवाइ जेको ॿियो टॉपिक आहे उहो फिक्शन एंड नॉवल। फिक्शन, शॉर्ट स्टोरी, स्टोरी बि चइबो आहे उनखे, ऐं इन खां सवाइ नॉवल। इन्हनि में फ़र्क़ु कहिड़ो आहे थोरो इन ते ॻाल्हायूं था, पोइ पंहिंजो प्रोग्राम बर्खास्त करियूं था। हाणे अफ़सानो या कहाणी, आगाटे दौर में किस्सा हूंदा, बादशाहनि जा किस्सा ऐं बादशाहनि जूं आखाणियूं हूंदियूं हुयूं, जंहिंमें कूड़ ज़्यादातर हूंदो, पर उन्हनि में बहादुरी, दिलेरी ऐं अक़लमंदी वारियूं ॻाल्हियूं हूंदियूं हुयूं। इहे ॿ ॻाल्हियुनि खे छॾे करे बाक़ी घणे भाग उहो कूड़ हूंदो हो, ऐं पर उहे ॻाल्हियूं जीअं त मज़ो ॾींदियूं हुयूं। पोइ इन्हनि ॻाल्हियुनि खे जेको आहे पंहिंजा जेके कुझु अदीब या जेके समाज सुधारक, उन्हनि कहाणियुनि खे वरी हिन समाज सां ॻंढे छॾियो। हिन समाज सां, समाज जा मसाला उहे बयानु कया, जेको मसइलो हिकिड़ो हुजे, हिन में किरदार घटि हुजनि, ऐं उन जो नालो अफ़सानो या कहाणी ॾिनो वियो। ऐं जंहिंमें जेग हुजे, किरदार जझा हुजनि, उनखे वरी नावल चयो वियो। नावल खे पाण सवली सिंधी में चयूं वॾे में वॾी आखाणी या वॾी स्टोरी। ऐं स्टोरी जेका आहे उहा शार्ट हूंदी आहे, ऐं जंहिंखे पाण ईअं चऊं त हिकिड़ी निशिस्त में पढ़ी सघिजे। ड्रामा ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, हिकिड़ा डिघा किस्तवार एपिसोड, उन जूं ॿिनि खां वधीक हूंदियूं आहिनि, त उहो ड्रामो अलॻि आहे। हिकिड़ी निशिस्त में जेको असां ॾिसी छॾियूं अधु कलाक जो हुजे, उहो ड्रामो अलॻि आहे, उहो नंढो ड्रामो आहे, हिकिड़ो ड्रामो आहे। हू जेको आहे जीअं डिघो ड्रामो आहे, अहिड़े ई नमूने सां नावल बि डिघो हूंदो आहे। हाणे फ़र्क़ु कहिड़ो आहे? हू हिकिड़ी निशिस्त में पढ़बो आहे, हू जेको आहे 2, 3 या 5 हिक खां वधीक निशिस्त में टाइम में पढ़बो आहे। ऐं हिन में कहाणी में छा हूंदो आहे? हलो आवाज़ अचे पियो अमीर? जी सर आवाज़ अचे पियो। अच्छा, कहाणी छा आहे? उन में किरदार थोरा हूंदा आहिनि। जेकॾहिं कंहिं पीराणी ते ई जेकॾहिं आहे त पीराणी ऐं उनजे पीउ या इहे 2-3 माण्हू हूंदा, बसि इहा थी कहाणी। पर जेकॾहिं नावल लिखणो आहे त पोइ जेकॾहिं उहो उन कंहिं पीराणी जे नाले सां जेकॾहिं नावल लिखिजे, पोइ उन में नंढा नंढा किरदार घणा हूंदा। विलियन या खणी चइजे त हीरो हिकिड़ो ई हूंदो, पर उन सां गॾु ॿिया बि जेके आहिनि माण्हू ज़्यादा हूंदा, ॿिया किरदार ज़्यादा हूंदा।
ऐं इहो फ़र्क़ु आहे। हाणे पहिरियों जेको नावल लिखियो वियो उहो तर्जुमो, उनजो नालो हो रासीलास। कहिड़ो नालो हो? रासीलास। इहो जेको आहे पहिरियों नावल जेको लिखियो वियो, जेको तर्जुमो कयो वियो अंग्रेज़ी नावल तां। ऐं इहो उन खां पोइ वरी जेको ॿियो नावल जेको असरो को लिखियो तर्जुमे खां सवाइ, उनजो नालो दुलाराम, जेको मिर्ज़ा कलीज बेग लिखियो। ठीकु आहे, ॿ शयूं ड्रामे इन में नावल में यादि कजनि। पहिरियों जेको असल इंग्लिश जो नावल आहे ऐं उनजो जो तर्जुमो कयो आहे उनजो नालो रासीलास आहे। ॿियो जेको आहे तर्जुमो उहो वरी मिर्ज़ा कलीज बेग कयो आहे। ऐं जेको हिन पाण लिखियो आहे जेको रासीलास आहे, उनजो तर्जुमो ॿिनि माण्हुनि गॾिजी कयो आहे। हिकिड़े जो नालो आहे दीवान उधाराम ऐं ॿियो साधू नवल राय। इहे नाला ॾुखिया पवंदा तव्हांखे यादि, तंहिं करे ख़ाली रासीलास जो नालो यादि थिए तॾहिं बि ठीकु आहे। ऐं दुलाराम इहो मिर्ज़ा कलीज बेग जो आहे। जेकॾहिं इहो यादि नथो थिए त मिर्ज़ा कलीज बेग नावल लिखियो, इहो बि तव्हां जेको चई सघो था। त अहिड़े हिसाब सां अफ़साने ऐं नावल में इहो फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे हाणे केरु ॿुधाए मूंखे? नावल ऐं अफ़साने में या नावल ऐं कहाणी में फ़र्क़ु केरु ॿुधाईंदो? तव्हां मां को ॻाल्हाए, को बि वात खोले जेकॾहिं आवाज़ अचे पियो त। अचे पियो या न, या मट करे विया? अमीर शायदि आवाज़ कोन पियो अचे। सर हा लारेब सर जी जी सर। जी हा ॿुधायो। सर फिक्शन जेको तव्हां ॿुधायो अफ़सानो चइबो आहे उनखे, उनमें जेको आहे शॉर्ट स्टोरीज़ हूंदियूं आहिनि, ऐं नॉवल जेको हूंदो आहे उहो लॉन्ग हूंदो आहे, ऐं उनमें जेको आहे न चैप्टर वाइज़ जेको आहे उनमें लिखल हूंदी आहे स्टोरी। ठीकु आहे, चैप्टर कॾहिं कॾहिं कोन बि हूंदा आहिनि ऐं पर माना मुसलसल हूंदो आहे। अच्छा, जी सर, शॉर्ट स्टोरी में ऐं फिक्शन में अफ़साने में हा सर अफ़साने में जेको आहे न ज़्यादातर मतिलबु सचियूं कहाणियूं हूंदियूं आहिनि, पर ज़्यादा हुनमें कूड़ मतिलबु मिक्स हूंदो आहे। पर जेको नॉवल हूंदो आहे उहो जेको हूंदो आहे हुनमें हमेशह सचियूं ॻाल्हियूं जेको ॿुधाई वई हूंदियूं आहिनि। न, अफ़सानो सम्झो त नंढिड़ो नावल आहे। नावल डिघो आहे। अफ़साने में जेको आहे हिकिड़ो ई किरदारु या ॿ किरदार हूंदा, थोरो हूंदो, पर ॻाल्हियूं सचियूं बि थी सघनि थियूं ऐं रुॻो कूड़ कोन चइबी। ऐं इन करे अफ़सानो या कहाणी ॻाल्हि साॻी आहे तक़रीबन। ठीकु आहे, समाजी हक़ीक़तूं ॿिन्ही में हूंदियूं आहिनि, पर जेको किस्सा आहिनि, हातम ताई जो किस्सो, तोते मीना जो किस्सो, गुल बकावली जो किस्सो, अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उन्हनि में समाज सां लाॻापियल शयुनि सां वास्तो न आहे। पर हिन में जेको आहे ईअं हूंदो आहे, इहो फ़र्क़ु आहे। ठीकु आहे, हाणे मुंहिंजे ख़्याल में ॻाल्हि कंहिं हद ताईं सम्झ में अची वई हूंदी। वरी जेको आहे आईंदह ईंदड़ अंगारे ते पाण वरी कंहिं ॿिए टॉपिक सां ईंदासीं। उन में कलोड़नि जो दौर, कलोड़नि जे दौर खां पोइ टालपुर दौर अचे थो। टालपुर दौर आहे, उन खां पोइ अंग्रेज़ दौर आहे। इन ॿिन्ही मंझां कंहिं हिक ते ॻाल्हाईंदासीं। इन खां सवाइ ड्रामो छा आहे, ड्रामो कीअं लिखिजे, इहो बि पढ़ी अचिजो ऐं इन ते बि जेको आहे डिस्कस कंदासीं। ओके सर जी। आपने जो मतलब इस सेमेस्टर में हमें पढ़ाया है सारी चीजें आप ऑनलाइन दे देंगे हमें, ताकि हमें इजी। अच्छा, ये जो रेगुलर होता है, जो आपका क्या कहते हैं, सीआर होता है, मेरे ख्याल में उनसे या किसी और से जो है वो मैंने जो टॉपिक्स पढ़ाए हैं वो उनसे मालूम कर लें। मैंने जो बड़े टॉपिक्स हैं उनके आपको स्केच उसमें व्हाट्सएप में भेजे हैं, तो जिनके पास भी हैं वो सबको शेयर कर दें। अभी ये भी जो मैंने पढ़ाया है कलोड़ा पीरियड, वो भी मैं सेंड करता हूँ थोड़ी देर में। आपने कुछ टॉपिक्स बताए और कुछ बीच बीच में सब टॉपिक्स भी पढ़ाए, जैसे छोटे छोटे शायरी के बारे में बताया, ये वो तो किसी को सही से पता नहीं होगा, तो आप बता देंगे तो हमें नॉलेज में आ जाएगा। शायरी में जो है
काफिया, रदीफ, ये तो मैंने पहले पढ़ाए थे। यस सर, या नहीं है आपके पास वो? है मेरे पास वो। अभी ऑनलाइन क्लासेस की बात करें। अच्छा, ऑनलाइन में ठीक है, जो मेन टॉपिक्स हैं वो पढ़ाते हैं, उसके बाद जो आप कहेंगे वो पढ़ाते हैं। ओके, यस सर। ठीक है। सर सर जी सर बोलो। सर तो सुने कि मैं बोलूं? सर का सर नेट का इशू है, नहीं सर, ऑन है। आवाज नहीं आ रही सर की। पता नहीं कहाँ गए सर। सर शहर ऐसे लग रहा है सर किसी से बात कर रहे हैं। पता नहीं, मुझे तो कुछ सुनाई नहीं दे रहा। मुझे ऐसे आवाज आ रही है सर की, पीछे जैसे किसी से बात कर रहे हैं। क्या आयो, मीटिंग खत्म थी हुई? हाँ हाँ हाँ, चलो बात कर लें, फिर मैं बात कर लूं। ठीक है, जो बोलना है। आएंगे सर। ठीक है, कोई पूछना है तो पूछ लो, अभी इसको हम खत्म कर रहे हैं। सर जी, पूछो शहर। सर हाँ ये यूनिवर्सिटी कॾहिं खुलंदी? 15 जुलाई ते इहो इम्कान पक्की ॻाल्हि न आहे। चलो ठीक है। सही है सर जी। सर तव्हांजो पर्सनल व्हाट्सएप नंबर अगरि मिली सघे हा ताकि असांखे आसानी सां सभु शयूं मिली वञनि, असांखे मिलंदियूं कोन तव्हांजो कुझु बि जेको मटेरियल हूंदो आहे उहो। अच्छा, मटेरियल शेयर कोन था कनि न? सर मिले ई कोन थो, कुझु कोन थो मिले। अच्छा, हाँ चङो, जेको आहे व्हाट्सएप तव्हांजो ग्रुप कहिड़ो आहे, जेको अहिड़ो आहे उनखे आउं शेयर करियां? सर ग्रुप फेसबुक ग्रुप है, उनमें तव्हां ऐड आहियो न।